जी असां इन वक्त मौजूद आहियूं जैकबाबाद इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस में, जिते जैकबाबाद इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस में जेके मसला पेश अचनि था मरीज़नि के या सिविल अस्पताल के हवाले सां जेके इशूज़ आहिनि, जेके डॉक्टर सिविल अस्पताल जा हिते कम पिया कनि, उन्हनि जे हवाले सां मेहरान सोशल फोरम पारां अब्दुल सुमरो साहब जन जी अॻवानी में हितां जे डायरेक्टर सां हिकु उन्हनि वफ़द ठाहे करे उन्हनि हिकिड़ी गॾिजाणी कई आहे, मुलाक़ात कई आहे। अचो त उन्हनि खां पुछा त कयूं त गॾिजाणी जो मक़सदु छा हुयो ऐं उन्हनि जेके आहिनि पंहिंजा कहिड़ा ख़दशा आहिनि, उहे कहिड़ा कहिड़ा ख़दशा उन ते रखिया आहिनि। साईं हक़ीक़त इहा आहे त जेका हीअ जिम्स आहे हिकु एॾो वॾो इदारो आहे जिथे जेके आहिनि सिविल हॉस्पिटल जा जेके सर्जन आहिनि, गाइनोकोलॉजिस्ट आहिनि या मुख़्तलिफ़ जेके कंसल्टेंट आहिनि, उहे सभु हिते कमु कनि पिया। उन जे बावजूदि जॾहिं असांजे जैकबाबाद यानी असांजे तालका गढ़ी खेरो, तालका ठुल या जैकबाबाद या बलोचिस्तान खां जेके ग़रीब मरीज़ हिते अचनि था, त हिते जेके वेठल डॉक्टर आहिनि उहे जेके आहिनि पंहिंजो असांजे हिते पेशेंट ग़रीब जेके आहिनि उन्हनि खे महीननि जूं जेके तारीख़ां ॾियनि था, ताकी इन करे उहो माण्हू तंग थी करे जीअं प्राइवेट अचे त उते उन वक़्तु उनजी जेके आहिनि ऑपरेशनां थियनि थियूं, या इन खां अलावा जेको अक्सर जेका प्रैक्टिस आहे हितां जे डॉक्टरनि जी, त उहे जेके आहिनि ग़रीब मरीज़नि खे जेको आहे मुख़्तलिफ़ शहरनि ॾे जेके आहिनि पंहिंजो रेफर कनि था, जंहिंमें जी लाड़काणो आहे, सखर आहे या मुख़्तलिफ़ जेके ॿिया शहर आहिनि। असांजी जेका अॼु जेका मुलाक़ात थी डायरेक्टर पंहिंजो जेको आहे डॉक्टर अब्दुल वाहिद तगड़ साहब सां, असां उनखे अर्ज़ु कयोसीं त साईं हिकु एॾो वॾो इदारो जिथे बाक़ाइदा सर्जन आहिनि, गाइनोकोलॉजिस्ट आहिनि, उनखां अलावा कंसल्टेंट जेके हिते असांजा जेके डॉक्टर्स आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखनि था, हेॾी सारी उनजी वॾी हिकिड़ी बजट आहे। ऐं हिते जेकॾहिं कंहिं ग़रीब माण्हुनि खे जेको आहे पंहिंजो महीननि जी तारीख़ां ॾिननि वञे, हितां जे माण्हुनि सां इहा ज़्यादती आहे। इन खां अलावा या हितां जे जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे हितां रेफर कयो थो वञे त तव्हां वञी ॿियनि शहरनि खां इलाजु करायो, त ज़ाहिर आहे जेकॾहिं हितां जी जेकॾहिं गाइनोकोलॉजिस्ट जेकॾहिं रेफर थी करे त जंहिं शहर में करे थी उहा बि त उते बि त गाइनोकोलॉजिस्ट हूंदी न। जेकॾहिं हितां जो असांजो जनरल सर्जन अगरि कंहिंखे रेफर थो करे, उहो बि त उन सर्जन ॾे कंदो न। अगरि ऑर्थोपेडिक सर्जन आहे, अगरि या आई स्पेशलिस्ट आहे, त मक़सदु चवण जो इहो आहे त जॾहिं हिते असां वटि सभु डॉक्टर्स मौजूदु आहिनि, त पोइ हितां जे ग़रीब माण्हुनि खे जेको आहे हितां रेफर करणु, उन्हनि खे वॾियूं जेके आहिनि तारीख़ां ॾियणु, या इन खां अलावा जेका ॿियूं कंप्लेंट्स हुयूं इहे बि असां रखियूंसीं त बाबा जेके हिते मरीज़ आहिनि, अगरि उन्हनि खे डॉक्टर जेके दवायूं लिखी था ॾियनि, त उहे जॾहिं हितां जे फार्मेसी ते वञनि था, त अगरि 4 दवायूं लिखियल आहिनि, 6 लिखियल आहिनि, 5 लिखियल आहिनि, त उन मां जेकॾहिं 2-3 दवायूं जेके आहिनि मरीज़नि खे नथियूं मिलनि, ऐं मरीज़नि खे इहो चयो थो वञे त असां वटि जेके आहिनि इहे दवायूं न आहिनि, असां वटि शॉर्ट आहिनि, पोइ वरी जेको आहे ज़ाहिर आहे जेकॾहिं शॉर्ट आहिनि त बाबा पर्ची ते त 5 दवायूं लिखियल आहिनि न, तूं 3 ॾिनियूं, अगरि जेकॾहिं पर्ची ते 6 लिखियल आहिनि त तूं 4 छो ॾिनियूं। असां इहे बि अर्ज़ु रखियोसीं। उनखां पोइ हितां जो जेको स्टाफ आहे उन्हनि जो जेको बिहेव जेको हितां जे ग़रीब माण्हुनि सां, सादे माण्हुनि सां, जेके असांजे जेके हितां जा मिसकीन जेके माण्हू आहिनि या ख़ुसूसन जेके असांजा ॻोठनि खां अचनि था, उन सां जेको उन्हनि जो रवैयो आहे उहो बि जेको आहे इंतिहाई अफ़सोसनाक हो। असां उन हवाले सां बि अर्ज़ु कयोसीं। ॿियो साईं खे असां इहो बि चयोसीं त जिम्स खे हिकिड़ो एॾो वॾो बजट आहे 60 करोड़, तव्हां वटि जेके डॉक्टर्स आहिनि तव्हां पंहिंजा डॉक्टर्स जेके आहिनि अपॉइंट कयो, छाकाणि जो सिविल अस्पताल में बि जेको अलीगढ़ जा ताला हुजनि, ऐं हिते बि जेकॾहिं मरीज़ अचनि उनखे हितां बि तव्हां रेफर कयो, हिते बि तव्हां उन्हनि खे जेकॾहिं ऑपरेशन न कयो, त पोइ मां सम्झां थो जैकबाबाद जे माण्हुनि सां इहा हिकिड़ी वॾी ज़्यादती आहे, हितां जे माण्हुनि सां ज़ुल्म आहे। त हुन वरी जेके आहिनि पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि कई त साईं असां वटि जेके आहिनि पेशेंट वधीक आहिनि, असां वटि जेको आहे लिस्टूं वधीक आहिनि। साईं जेकॾहिं तव्हां वटि पेशेंट्स वधीक आहिनि त तव्हां वटि पंहिंजो बजट आहे, तव्हां पंहिंजा नवां जेके आहिनि डॉक्टर अपॉइंट कयो। हिते डॉक्टर अपॉइंट बि नथा कनि, सर्जन अपॉइंट बि नथा कनि, ॿिए लेवल ते जेके उन्हनि वटि पंहिंजा लेडी डॉक्टर्स आहिनि तव्हां उहे अपॉइंट कयो। त ज़ाहिर आहे हीअ जेका असांखे USAID जेका असांखे हेॾी ख़ूबसूरत जेको हिकिड़ी जेका हॉस्पिटल ॾिनी आहे, जेका हॉस्पिटल का मज़ाक न आहे, मां सम्झां थो जैकबाबाद जो माण्हू ख़ुशनसीब आहे, बलोचिस्तान जो जंहिंखे अहिड़ो इदारो मिलियो आहे। त ज़ाहिर आहे उन इदारे में जेको आहे पंहिंजो बाक़ाइदा जेको परफॉर्मेंस थो हुजे न, जेके सर्जन आहिनि, लेडी डॉक्टर्स आहिनि, असां साईं खे सभु ॻाल्हियूं रखियूं आहिनि। त हितां जो माण्हू दाहे पियो, हितां जा ग़रीब माण्हू सफ़र कनि पिया, माण्हुनि वटि 2 वक़्तनि जी मानी न आहे। लेबर जेको तबिको आहे, ख़ुसूसन असांजो जेको रिक्शा थो हलाए, होटलनि ते कमु करे थो, मिलनि ते कमु करे थो, या जेको पंहिंजो ॾियाड़ी ते सुबुह जो निकिरे थो, या इन खां अलावा जेके असां सफ़ेद पोश आहियूं, पर जॾहिं असांजो बि मरीज़ जेकॾहिं दाख़िल थिए थो त असांखे ख़बर आहे न त असां उहे 50,000 60,000 70,000 लख या 30-40,000 जेको आहे उहो असां काॾों आणियूं जो प्राइवेट वञी करे जेको आहे अस्पतालनि ते जेको आहे असां वञी पंहिंजो उन पंहिंजे भातियुनि जो ख़र्चु करायूं। तंहिंजे करे जेको आहे असां अॼु उनखे इहे सभु ॻाल्हियूं रखियूं आहिनि। असां उनखे चयो आहे त साईं महिरबानी करे तव्हां डायरेक्टर आहियो ऐं तव्हां पंहिंजे सरप्राइज़ विज़िट कंदा कयो OPD आहे या जेके इदारा आहिनि उन्हनि में। ऐं उनखां अलावा जेको आहे हिन अस्पताल जे अंदरि जेको आहे, छाकाणि जो इदारो आहे जिम्स जेको आहे हिकिड़ो पंहिंजो सिहत जो इदारो आहे। जिम्स का जेको आहे हिते को पार्क न आहे, जिम्स जेको आहे को पंहिंजो एंटरटेनमेंट जे लाइ न आहे। हिते जेके मुख़्तलिफ़ माण्हू अचनि था घुमणु करणु, या जेका ॿियनि जी मुदाख़लत आहे महिरबानी करे उहा बि ख़तमु कयो। ऐं असां साईं खे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कईसीं त साईं हिन जिम्स जो जेको डायरेक्टर आहे उहो हिकिड़ो आहे जेको तव्हां आहियो, पर असांखे लॻे थो हितां जे जैकबाबाद जे माण्हुनि खे, हितां जी आवाम खे इहा शिकायत आहे त हिन अस्पताल जा जेके डायरेक्टर आहिनि उहे 4 खां 5 आहिनि ऐं HR बि हिकिड़ो आहे, पर ॿाहिरि डिस्कस थिए थो त HR बि जेके आहिनि 4-5 आहिनि। हाणे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं हूंदी त पोइ इहा शइ त जेको आहे ज़ाहिर आहे पोइ इदारो जेको आहे कमज़ोर थींदो। ऐं जेकॾहिं मां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि साईं खे रखी, मां जो साईं अर्ज़ु इहो आहे त जॾहिं असांजा रिटायर्ड जेके
पंहिंजे जेके आर्मी जा ऑफिसर्स जॾहिं पंहिंजो इन पोस्ट ते अचनि था त पोइ सभु जा सभु जेके सिधा थी था वञनि। डॉक्टर पंहिंजूं ड्यूटियूं कनि था, लेडी डॉक्टर्स हुजनि या मेल डॉक्टर हुजनि, स्टाफ हुजे, हर हिकु माण्हू जेको आहे पंहिंजी पंहिंजी जाइ ते कमु करे पियो। पर जॾहिं असां वटि जेको आहे पंहिंजो पाक आर्मी सां तालुक़ रखंदड़ रिटायर्ड जेकॾहिं असां जेको कर्नल ब्रिगेडियर जेकॾहिं लेवल जो जेकॾहिं असांजो डायरेक्टर न आहे, अगरि सिविलियन जेकॾहिं डायरेक्टर अचे थो त पावर त उहे ई आहिनि न। उनखां पोइ जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो झोल आहे त पोइ ईअं थियणु घुरिजे त हिन जेका जिम्स आहे इन जे लाइ जी BOG जेको आहे उन में बि जेको इहो आहे त प्रायोरिटी जेको आहे तव्हां जेको आहे पंहिंजो पाक आर्मी जे रिटायर्ड जेको आहे ब्रिगेडियर या कर्नल खे ॾियो। तंहिंजे करे जेको असां उन सां इहा ॻाल्हि कईसीं त उन ते हुन जेको ख़ातिर तवाज़न को अहिड़ो जवाबु न हो। पर तव्हांजे मीडिया जे तवसुस सां असां BOG जो जेको चेयरमैन आहे या उनजा मेंबर आहिनि या जेके बि वस वारा आहिनि, असां उन्हनि खे अपील कंदासीं त इन द इंट्रस्ट ऑफ पुअर पेशेंट्स, इन द इंट्रस्ट ऑफ सिटीज़न्स ऑफ जैकाबाद, ख़ुदा जे वास्ते जेको आहे पंहिंजो रिटायर्ड जेको आहे ब्रिगेडियर, रिटायर्ड कर्नल केर बि हुजे जेको आहे तव्हां उन्हनि खे जेको आहे हिते अगरि उनजे हवाले कंदो हिन जिम्स खे ऐं डायरेक्टर जेकॾहिं उहो हूंदो त मां सम्झां थो त जंहिं मक़सद जे लाइ पंहिंजो जेको अमेरिकन असांखे हीअ जेका USAID जेका हॉस्पिटल ॾिनी आहे, मां सम्झां थो अवाम खे जेको आहे उनजो लाभ मिलंदो। साईं हाणे ॾिसो न BOG में जेके मेंबर आहिनि या जेके उनजो चेयरमैन त जेको मुंहिंजे नाले जे मुताबिक़ आहे त उहो मुंहिंजे ख़्याल में मिनिस्टर जेको बि हूंदो, हिन वक़्तु मैडम साहिबु आहे उनजी मिनिस्टर, बाक़ी जेको असांजो MPA हूंदो आहे, उनखां पोइ असांजे मुंहिंजे ख़्याल में बेस जो रिप्रेजेंटेटिव बि कोई हूंदो आहे, उनखां पोइ डिप्टी कमिश्नर आहे, सेक्रेटरी आहे जेका असांजी नॉलेज में या DG हेल्थ आहे। पर हाणे असल ॻाल्हि इहा आहे त इन BOG में जेको आहे अमेंडमेंट करणी पवंदी। जेतिरे ताईं सिविल सोसाइटी सां तालुक़ रखंदड़ न्यूट्रल ॿिया माण्हू, मसलन जेकॾहिं वुकला बिरादरी आहे त हिकिड़ो वकील बि हुजे, पर उहो वकील हुजे जंहिंजो कंहिं बि सियासी पार्टीअ सां कंहिं बि जेको आहे पंहिंजो कंहिं बि धुर सां जेको आहे तालुक़ न हुजे, कंहिंजी कैंप जो न हुजे। हिकु जेको आहे आज़ादु जेको ख़ौफ़ ख़ुदा रखंदड़ हुजे, हिकु वकील हुजे। उनखां पोइ जेको आहे पंहिंजो जी मिसाल सिविल सोसाइटी जी ॻाल्हि था कयूं, उन मां बि हिकिड़ो न्यूट्रल माण्हू हुजे, उहो बि कंहिंजी कैंप जो न हुजे, कंहिं पंहिंजो जेको आहे सियासतदान जो न हुजे। या उनखां अलावा जेके असांजे हिते जेके चैम्बर ऑफ कॉमर्स आहे या असांजा जेके ॿिया जेके आहिनि धुरियूं जेके आहिनि हिन शहर जे लाइ कुझु कनि पियूं, उन्हनि खे बि जेको आहे इन बोर्ड में जेकॾहिं इन्वॉल्व कयो वेंदो, उनखे जेको आहे मेंबर बणायो वेंदो, त पोइ ईअं थींदो त घटि में घटि जेको आहे उहो त दहींदो न। हाणे घर की मस्जिद चाचा पेशमाम, हाणे जेकॾहिं मिसाल कामोरा आहिनि त कामोरा ज़ाहिर आहे जंहिंजी बि हुकूमत हूंदी, मां मौजूदा हुकूमत जी ॻाल्हि नथो कयां, पर जेकॾहिं PTI जी हुकूमत हुजे, नून लीग जी हुजे या Q लीग जी हुजे या हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, ज़ाहिर आहे कामोरो मजबूर आहे। कामोरे जी ट्रांसफ़र, कामोरे जी पोस्टिंग, कामोरे जी सस्पेंशन, कामोरे खे लाइन हाज़िर करणु, इहे सभु जेके आहिनि उहे जेके आहिनि उन हुकूमत जे हवाले आहिनि। जेकॾहिं नुमाइंदा बि जेके उहे पाण हुजनि ऐं उनखां पोइ कामोरा उन बोर्ड जा जेकॾहिं नुमाइंदा हुजनि त पोइ मां नथो सम्झां त जेको लाभ मिलंदो। इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हां जेका सिविल सोसाइटी खे, वुकला बिरादरी खे, ॿियनि धुरियुनि खे, जेके पंहिंजो अणधुरियूं जेके आहिनि, उन्हनि शख़्सियतुनि खे जेकॾहिं तव्हां इन में शामिलु कंदो त मां सम्झां थो जंहिं मक़सद जे लाइ हीअ जिम्स ठही आहे, माण्हुनि खे लाभ मिलंदो। तव्हां गॾिजाणी में जेके ख़दशात रखिया डायरेक्टर जिम्स वटि, उन जेके जवाबु ॾिना उन में केतिरे हद ते मुतमिन आहियो तव्हां? साईं ॾिसो न, हर ऑफिसर जेको आहे पंहिंजे डिफेंस में ॻाल्हाईंदो आहे ऐं असां जेको आहे उन सां क्लियर ॻाल्हि रखी अथई त साईं असां जेको अॼु तव्हां वटि आया आहियूं मेरान सोशल फोरम जे प्लेटफॉर्म तां, असां जैकबाबाद जे ग़रीब मिसकीन कमज़ोर माण्हुनि जी दांह खणी करे, उन जी फ़रियाद खणी करे, उन्हनि जी जेके रिज़र्वेशन्स आहिनि तव्हां सां शेयर करणु आया आहियूं। असां साईं खे इहो बि अर्ज़ु कयोसीं त साईं जेके असां ॻाल्हियूं कयूं था, तव्हां बिल्कुलु इन खे जेको आहे पंहिंजो हिकिड़ो पंहिंजे तरीक़े सां तव्हां बाक़ाइदा इन जी जस्टिफिकेशन कयो त जेका असां दांह कयूं था, जेको असां अर्ज़ु रखूं था, जेका असां तव्हां वटि पंहिंजा मसइला खणी आया आहियूं, अगरि असांजा जेनी आहिनि त पोइ इन जो नोटिस वठणु घुरिजे। ऐं जेकॾहिं कंहिं डॉक्टर जी, कंहिं लेडी डॉक्टर जी, कंहिं सर्जन जी, कंहिं कंसल्टेंट जी नेग्लिजेंसी आहे, अगरि ॾाढाई आहे, या फार्मेसी में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी प्रैक्टिस आहे जेका असां तव्हां, पर उन साईं ईअं चयो त कुझु न कुझु आहे जेका तव्हां ॻाल्हि कयो था, मां सम्झां थो कंहिं हद ताईं आहे। हाणे ज़ाहिर आहे जेकॾहिं कामोरो चए कंहिं हद ताईं आहे त पोइ मां सम्झां थो त असांजी जेका बि ॻाल्हि आहे उहा 100% सही आहे। मेहरान सोशल फोरम जे चेयरमैन एडवोकेट अब्दुल्ला सूमरो साहब जूं जो ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि चयो त असांखे जेके मसइला जेके हितां मरीज़नि खे मसइला पेश अचनि पिया, जेके असांजा ख़दशा हुया, सभ खां वॾो ख़दशो इहो आहे उन्हनि जो हिकिड़ो वॾो अहम मसइलो आहे इहो, जेके हिते जेके सर्जन वेठा आहिनि, गायनाकोलॉजिस्ट आहिनि या जेके जनरल सर्जन आहिनि, उहे जेके आहिनि पेशेंट्स खे डेट जेके ॾियनि था ऑपरेशन जी, उहा तमामु पोइते रखनि था, 2 महीननि जी 3 महीननि खां पोइ डेट ॾियनि था। उहो हिकिड़ो अहम मसइलो आहे। जेकॾहिं हिकिड़ो पेशेंट जेको आहे उहो दर्द
में आहे, तकलीफ़ में आहे, त उहो ॿाहिरि वञे थो ऑपरेशन तो जल्दी थिए थो। हिते सरकारी अस्पताल आहे जिते उनजो टको बि ख़र्चु कोन्हे, उते उन्हनि खे उहो ऑपरेशन उनजो जल्दी नथो थिए। इन जे लाइ हिकिड़ो उन नुक़्तो इहो उते रखियो हुयो त हिननि जा ऑपरेशन जी डेट हिननि खे पोइ छो पई ॾिनी वञे। नंबर ॿियो, जेके हिते अमलो आहे उहो जेको आहे मिसबिहेव करे थो पेशेंट सां, उहो उन्हनि उते रखियो। नंबर टियों, जेके मेडिसिन्स हिते लिखियूं थी वञनि, जेको डॉक्टर हितां जेको डॉक्टर लिखनि था पेशेंट्स लाइ, उहे उन में उनखे 3 या 4 दवाऊं मिलनि थियूं, पर 1 या 2 उनखे नथियूं मिलनि। जेके नथियूं मिलनि आख़िर उहे छो नथियूं मिलनि, इहे समूरा ख़दशा हुया। अब्दुल सूमर साहब जन ॿुधायो त सभु असां डायरेक्टर जिम्स आॾो रखियासीं। उमेदु आहे त बहितरी ईंदी ऐं उहे जेके आहिनि हीअ मसइला हल कंदा।